सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जो ईमानदारी से बेहतरी से कम कंदो आहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में जेतिरो जेतिरो चङो ऐं बहितर अंदाज़ सां महिनत सां सुठे नमूने कंदो वेंदो ओतिरो ओतिरो पंहिंजे कर्म जे रस चवंदा कर्म फल सां पर हक़ीक़त में पंहिंजो पघार ऐं पावर ओतिरा ॾींदो वेंदो ताजो अॻिते हली करे जॾहिं असां उन सां जुड़ंदा आहियूं हिकिड़े औलाद वांगुरु अटैचमेंट थी वेंदी आहे उनखे बहितर नमूने हलाईंदा आहियूं हलंदा आहियूं उन सां नाम ध्यानु सिमरन सां संपर्क वग़ैरह कंदा आहियूं तो पंहिंजी विरासत यानी पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदो आहे जेके असां संत महात्मा देव अवतार कुझु बि चवंदा आहियूं उनखे ओढ़ो बणाए छॾींदो आहे पाण वांगुरु बणाए छॾींदो ऐं हर फील्ड में असां उहे ओढ़ाई हूंदा जेकॾहिं उन खे पाण सां ॿाहिरि पाण वांगुरु कंदो आहे त असांखे पंहिंजी औलाद वांगुरु रखंदो आहे जेकॾहिं ईमानदारी सां संभालींदा आहियूं उनखे चङे नमूने हलाईंदा आहियूं त पोइ असां पंहिंजो पाण खे चई नहीं वञो कुझु बि सम्झूं असां उहो असां उनखे पंहिंजी पाण खे उनजी औलाद सम्झूं उनजो चौकीदार सम्झूं मुंहिंजो नौकर सम्झूं उनजो ड्राइवर सम्झूं असां जेको बि कुझु सम्झूं हू सभु कुझु असांखे ओतिरो ओतिरो पावर ॾेई छॾींदो आहे ऐं इन करे असां कंहिंखे बि कुझु हथ लॻाइण न ॾींदो मूंखे जीअं मुंहिंजो नौकर बेईमान हुजे चौकीदार बेईमान हुजे उनखे असां बर्दाश्त न कंदा पोइ जेकॾहिं ईमानदार सां हलंदा आहियूं त असांखे सभु कुझु ॾेई छॾींदो आहे जेकॾहिं पोइ जीवन में असांजो मिसयूज़ कंदा आहियूं दुरुपयोग कंदा आहियूं ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी मनमानी ग़लति हलणु ग़लति हथकंदा इस्तेमालु करणु ग़लति तौर तरीक़ा अपनाइण अहंकार में भरिजी करे कंहिंखे ॾुखाइण सताइण तकलीफ़ ॾियणु पंहिंजो पाण खे ईगो में भरिजी करे कुझु जो कुझु करणु त पोइ जीअं उहो जेका रहमत ॾींदो आहे त पोइ जीअं जीअं असांजे जीवन मिसयूज़ शुरू थींदो आहे अॻिते हली करे पतो बि न आहे पवंदो कंहिं महिल बि उहो असांजा पावर या पघार घटाए छॾींदो आहे पंहिंजो पाण खे दूरि करे पतो ई न आहे सभु कुझु अचानक सभु कुझु हेॾे होॾे थी वियो जीअं असांजी औलाद चङी हुजे त सभु कुझु चाहींदा आहियूं त यार उनखे ॾियूं चङी न हुजे त पोइ कॾहिं कॾहिं अचानक उनखे लादावा करे छॾींदा अख़बार में बयानु ॾेई छॾींदा हिन में कोई वास्तो ई कोन्हे ख़तमु आहे इन करे केतिरा केस असांजे साम्हूं ईंदा आहिनि जंहिंजे लाइ सोचबो आहे भई पैसा बैंक में न रखंदासीं बैंक में रखंदासीं बैंक करे खुटंदी पर हे माण्हू कॾहिं न खुटंदो हिनखे बेशक ॾेई छो माण्हू पैसा खणी करे पहुचाए ईंदो आहे हिकिड़े खुटणो आहे ई न अहिड़ी शख़्सियत आहे पर अचानक पतो न आहे रातो राति सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे बिल्कुलु पंहिंजे खाइण लाइ बि कुझु कोन्हे हूंदो करदाई थी वेंदो कहिड़ा केस केतिरा ई केस साम्हूं ईंदा आहिनि अलाए केतिरा दफ़ा जंहिंजे लाइ सम्झ पए कॾहिं कुझु थियणो ई न आहे ऐं अचानक सभु कुझु अहिड़ो थी वियो जो सभु कुझु पाण ई वियो ॿियनि खे केतिरनि खे लोड़े छॾिजे ऐं उनखे चइबो आहे उनखे वारिस बनायो पर अचानक उनखे लादावा करे छॾिजे भई तूं कमु जो ई न ऐं जेकॾहिं मिसयूज़ ग़लति तरीक़ा हथ कंदा आहे ॿियूं चीज़ूं इस्तेमालु थींदियूं आहिनि त पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ पंहिंजी पघार ऐं पावर खे ॾींदो आहिस्ते आहिस्ते टपड़ वञणु शुरू थी वेंदा आहिनि इज़त शान मान वञणु शुरू थी वेंदी चङो हलंदा आहियूं इहे सभु चीज़ूं मिलंदियूं नी ग़लति हलंदा आहियूं सभु चीज़ूं मिलंदियूं ऐं जेकॾहिं असां पंहिंजे जीवन में इन चीज़ खे सम्झूं न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं पर जेको आहे उनजी संभाल पंहिंजी जान खां वधीक त पोइ इहा चीज़ असांखे पंहिंजो पाण स्वर्ग खां वैकुंठ ताईं ईमानदारी पहुचाए छॾींदी आहे चङो हलणु उनजी रहमत सां भरे छॾींदी आहे ऐं उनजो मिसयूज़ असांखे नर्क जा द्वार ॾेखारींदी
यानी जीवन ही नरक बणिजी वेंदा, जीवन ही स्वर्ग बणिजी। तंहिंजे करे ॿई चीज़ूं असां इंसाननि खे, छाकाणि असां सभु गृहस्थ आश्रम में रहंदा आहियूं, सभु जेके बि आहियूं भई संसार में रहंदा आहियूं। असां संसार खे सम्झी करे हल, संसार खे बहितर नमूने हलाए, छाकाणि त संसार जी पूरी जोड़ जग उनखे हलाइण, उनखे ठाहिण, उनखे बणाइण, इहो सभु कुझु इंसान जे हथ में, उनखे उजाड़ण, ख़तमु करणु सभु कुझु इंसान जे हथ में। उन एतिरा इंसान खे पावर ॾिना आहिनि। इंसान खे एतिरा पावर आहिनि जेको एटम, एटम शक्ति जो नालो आहे। जेकॾहिं असां एटम जो एटमिक एनर्जी ठाहींदासीं त पूरो संसार रोशन थी वेंदो, सभु कुझु एतिरो बहितरीनु थींदी जो संसार ॾींहं जो छा पर राति जो बि सिज वांगुरु चमकंदो रहे। पर जेकॾहिं उन साॻे एटम जो मिसयूज़ कंदासीं, एटमिक एनर्जी जे बजाए असां एटम बम ठाहींदासीं त सभु कुझु तबाह थी वेंदो, सभु कुझु ख़तमु थी वेंदो। एटम साॻियो ई आहे, लेकिन उनजो मिसयूज़ ऐं यूज़ छा आहे, उपयोग ऐं सदुपयोग ऐं दुरुपयोग छा आहे।